कलम धड़न मथा हुआ त इक़्तिदार जे कुर्सियुनि ते वेठल तोड़े वडेरा सब कावड़ियल हूंदा आहिनि। उन जो सबब इहो आहे त मुल्क जे ग़रीब माण्हुनि जे आवाज़ खे पड़ाडो ॾेई मुल्क जे कुंड कुर्श तोड़े अदालतुनि ऐं ऐवाननि ताईं पहुचाइनि था। ग़रीब जे आवाज़ खे पड़ाडो ॾियण जे ॾोह में साफ़ियुनि मथां सख़्तु तशदुद कया वञनि था। अहिड़ो ई हिकु वाक़ियो सखर जे इलाइक़े ठिकराठो में पेश आयो आहे, जिते वडेरे ख़िलाफ़ ख़बरूं हलाइण ते साफ़ियुनि मथां ॾमिरजी पंहिंजे हथियारबंदनि खां साफ़ियुनि मथां हमिलो करायो आहे, जंहिंमें ठिकराठो जो सीनियर सहाफ़ी हज़रत गुल पठान सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जेको हींअर सिविल अस्पताल सखर में दाख़िल आहे। उन हवाले सां ज़ख़्मी सहाफ़ी हज़रत गुल सन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाम जो अचां पियो ठिकराठे 5 साढे 5 जो टाइम हुयो त इहे बीठा 7 ॼणा हुया। पहिरें हिकु जीअं मां अचां पियो मोटरसाइकिल ते पहिरियों फायर थियो त पोइ मां नाल छा अथसि गाॾी झली त पोइ अची डंडनि सां खुपी आहे मूंखे। इहो आहे उतां जो वॾेरो आहे अरबन ख़ान महर ऐं उन जो पुटु आहे शाहिद ख़ान, ॿिया उतां जा छोकिरा आहिनि। इहो 4-5 ॾींहं अॻु में को मसइलो थियो ज़मीन जो, उते मुमताज़ महर ते बि हिननि हमिलो कयो, गोलियूं हलायनि। पोइ असां उन सां साफ़ी दोस्त उन सां असां नाल छा अथसि मदद लाइ घुमूं पिया फिरूं पिया, होॾे वञूं पिया। पोइ उन नाल छा अथसि 2-3 ॾींहं अॻु में धमकियूं ॾिनियूं आहिनि त बाबा तूं मुमताज़ को परे वञ त भलो थी, न तोखे असां मारींदासीं। कोई गिरफ़्तारी न थी आहे। DIG सां बि ॻाल्हि थी आहे, SSP सां बि ॻाल्हि थी आहे, फ़िलहाल कोई गिरफ़्तारी न थी आहे। जागीरदार ऐं वडेरे जो सतायल आम माण्हू कुझु हीअं चवे थो। अॼुकल्ह मीडिया जे दौरान मीडिया इहा चए थी बाबा असांजी सिंध मां जेको भोतार को कल्चर आहे, भोतार को निज़ाम उहो ख़तमु थिए, पर उहे भोतार जेका असांखे बर्दाश्त नथा करनि पिया, उहे असांखे नाकाम बणाइण जे ख़ातिर असां ते असांजे वॾड़नि ते असांजे नंढ पोयनि ते टार्चर करे आख़िरकार जंहिंमहिल हू हर मौज़ू में नाकाम था वञनि त आख़िर असां ते पाण ते क़ातिलाना हमला करण जी पोज़ीशन में आहिनि। सहाफ़त जे लाइ बाहि बरियल आहे, जेको सहाफ़ी थिए थो ठिकराटे में उनखे वठ कुट कनि था, ज़मीदार सफ़ा चोट चढ़ी विया आहिनि। उते पुलिस बि उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन नथी खणे, जेको ज़मीदार आहिनि ज़मीदार रहिया आहिनि, ग़रीब कुड़चनि था पिया। जेके बि ठिकराटे जा सहाफ़ी आहिनि मवाद अटकाइनि था, उन जूं ख़बरूं हलाइनि था, पोइ उन्हनि ते सदाईं ॾमिरियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी कॾहिं माण्हू छॾींदा आहिनि। ॿिए पासे ठिकराठो पुलिस बि वडेरनि जी हिमायती बणियल आहे। सहाफ़ियुनि पारां FIR दाख़िल कराइण खां पोइ वडेरे जे पुट जी ज़मानत कराइण लाइ पुलिस उनखे पंहिंजे प्रोटोकॉल में सेशन कोर्ट सखर में खणी आई आहे, जंहिं करे सहाफ़ी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। इक़्तिदार धड़नि खे सोचणु घुरिजे, सहाफ़ी जेके मुल्क जे हर इशू खे सही माना में TV जे स्क्रीनुनि तोड़े अख़बार जे पननि ते पहुचाइनि था, उन्हनि जी मालिकी करणु घुरिजे। हुकूमत खे घुरिजे त TV जे स्क्रीनुनि ऐं अख़बारनि जे पननि ते ख़बरुनि खे हलाईंदड़ सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾिए। कैमरामैन GM महर सां गॾु नज़ाकत जतोई, सन TV न्यूज़ सखर।